अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। पंजाब हुकूमत पारां हिकु इंतहा पसंद मज़हबी जमायत ते पाबंदी लाइ वफ़ाक़ खे सिफ़ारिश मोकिलण जो फ़ैसिलो। वज़ीर आला मरियम नवाज़ जी सदारत हेठि इजलास अमन अमान सूरतहाल जो जाइज़ो। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त पुलिस एहलकारनि जी शहादत ऐं सरकारी मिल्कियतनि जी तबाही में मुलविस अॻवाननि ऐं कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल थींदा। इंतहा पसंद जमायत जा समूरा आसासा ऐं मिल्कियतूं औकाफ़ खाते जे तहवील में ॾिनियूं वेंदियूं। समूरा बैंक अकाउंट, मंजमंद ऐं सोशल मीडिया अकाउंट बंदि कया वेंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत एटमी जंग जे वेझो पहुची विया हुआ। पाकिस्तान जे वज़ीर आज़म चयो त मूं जंग रोकराए लखें इंसानी जानियूं बचायूं। जंग में पाकिस्तान भारत जा 7 जहाज़ किराया। व्हाइट हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त भारतीय वज़ीर आज़म रूस खां तेल न ख़रीद करण जो यकीन ॾियारियो आहे। चीन सां वापारी जंग जारी आहे। अमरीका AI में चीन खे पोइ ते छॾे वियो आहे। हमास खे गज़ा जंगबंदी मुआहदे ते अमल करणो पवंदो। हुकूमत पेट्रोल जे अघ में 5 रुपया 66 पैसा ऐं डीज़ल जी क़ीमत में 1 रुपयो 39 पैसा घटिताई करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मंज़ूरी बाद पेट्रोलियम शयुनि जी नई क़ीमतनि जो ऐलान। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब पेट्रोल जी नई क़ीमत 273 रुपया 2 पैसा फ़ी लीटर मुक़रर कई वई आहे। डीज़ल जो फ़ी लीटर अघु 275 रुपया 41 पैसा थी वियो। गासलेट 3 रुपया 26 पैसा ऐं लाइट डीज़ल 2 रुपया 74 पैसा फ़ी लीटर सस्तो। शहदादपुर वेझो प्यार पढ़ने जे तकरार तां धुरियन में झेड़ो। प्रेमी नौजवान जो पी कतल। गोठ वलियो खान लाशारी में लाशारी बिरादरी जी ॿिनि धुरियन में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग गोलियूं लॻण करे ज़हूर अहमद लाशारी कतल थी वियो। अली अमान ॾाढ़ू ऐं अमीर अली ज़ख़्मी। धुरियन में छिकताण। वारसन मूजिब ज़हूर लाशारी जे पुट जबार लाशारी 1 साल अॻु पसंद जो पाणो कयो हो, जंहिं तां बिरादरी जा कुझु माण्हू नाराज़ हुआ। जिन घरनि ते हमिलो करे हिकु ॼणे खे क़तल कयो। जवाबदार औरतुनि खे अगवा करे विया आहिनि। औरतूं बाज़ियाब कराए जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। सावरियुनि जे अघ में लात ख़िलाफ़ बदीन ज़िले में शटरबंद हड़ताल। आबादकारनि ऐं सियासी समाजी धुरियनि जे सॾ ते तलहार करियो घवर। खोरवा ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंद। टणे बागे में आबादगार रोडनि ते निकिरी आया। एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी। अॻवाननि जो चवणु आहे त सावरियुनि जो फसल लहंदे ई राइस मिल मालिकनि अघ क्राइश थिया आहिनि। सावरियुनि जो फ़ी मण 2200 रुपयनि में ख़रीद करे इस्तेसाल कयो पियो वञे। हुकूमत नोटिस वठी सावरियुनि जो फ़ी मण अघ 4000 रुपया मुक़रर करे नाजाइज़ कटौती बंदि कराई वञे।